अहम ख़बर अवां खे ठटे मां ॾींदासीं, जिते अदालत ॿिनि जवाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾी आहे। क़तल ऐं फुर केस जे जवाबदारनि खे सज़ा ॿुधाई वई आहे। ठटे मां अवां ते ख़बर पहुचाऊं पिया, अवां खे अपडेट कयूं पिया। अदालत ॿिनि जवाबदारनि खे सज़ा ॿुधाई आहे। अहम ख़बर अवां ते पहुचाऊं पिया, अवां खे अपडेट कयूं पिया। ठटे जी अदालत क़तल ऐं फुर केस में ॿिनि जवाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत 3 साल अॻु मकली मां थियल फुर ऐं नवीद आराइन जे क़तल केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केसीएन न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक अपडेट कजो। जी ठटे जी मॉडल कोर्ट की अदालत हिकु इंतहाई अहम केस जो फ़ैसिलो ॿुधायो आहे, जंहिंमें फर्स्ट एडिशनल सेशन जे ठटोई मॉडल कोर्ट जे जज अलाबजायो गपोल जी अदालत 3 साल अॻु 2017 ईस्वी में मकली ते केले जे वापारी नवीद आराई ऐं जेको हनीफ मेमन उन्हनि खां फुर दौरान जेको आहे मज़ामत ते वापारी नवीद आराई खे क़तल करण जे केस में हिकिड़ो साबित थियण ते मुख्य जवाबदार जेको आहे वक़फुल नबी सूमरो जो तालुक शिकारपुर सां ॿुधायो वञे थो, उनखे फांसी जी सज़ा यानी मौत जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। ठटे जी अदालत मॉडल कोर्ट जो ही पहिरियों फ़ैसिलो आहे, जंहिंमें फांसी जी सज़ा जवाबदार खे ॿुधाई वई आहे। उन सां गॾोगॾु उनजे साथी जवाबदार गुलाम नबी सूमरो खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। मतिलबु 1 लाख रुपया दंड जी सज़ा पिणु ॿुधाई वई आहे। उन सां गॾोगॾु आगे केस में फुर करण जो केस जेको आहे अलॻि दाख़िल थियल हो, उन केस में ॿिनी जवाबदारनि खे 7 साल अलॻि कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। हिन केस में हिकु जवाबदार शमो गुरफत खे हिकिड़ो साबित न थियण ते बाइज़त बरी कयो वियो आहे। 3 साल अॻु में 2017 में मकली जे इलाइक़े में जवाबदारनि पीछो करे वापारी नवीद आराई ऐं हनीफ मेमन खां फुर करण जी कोशिशि कई ऐं मज़ामत ते नवीद आराई जो केले जो वापारी हुनखे क़तल करे छॾियो हो। इन केस में फिरियादी हनीफ मेमन जेको घोड़ाबारी जो रहवासी आहे साइली पट्टी जे इलाइक़े जो, उन केस जी फिरियादी हो। ऐं केस जी पैरवी जेको आहे ठटे जो वकील लियाकत जमारी पारां कई वई ऐं उन केस में अहम फ़ैसिलो आयो आहे अॼु मॉडल कोर्ट जे तरफ़ां, जंहिंमें हिकु जवाबदार खे फांसी जी सज़ा यानी मौत जी सज़ा ऐं ॿिए जवाबदार खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे ऐं ॿई जवाबदार जेल में हुआ, जिन खे अदालत में पेश कयो वियो, जंहिंखां पोइ ॿीहर उन्हनि खे अदालत उमाइण जो हुकुम ॾिनो वियो, जिन खे अदालत जे हुकुम ते जेल उमाणियो पियो वञे। जी महबूब बिरोही, अपडेट करण लाइ अवां जी महिरबानी। बुलेटिन में ॿी अहम ख़बर शामिल कंदासीं।